नमस्कार। सिंधु सागर जे सिंधु चैनल में अवां सभिनीनि जी दिली आजा। असां पढ़ी रहिया आहियूं सिंधी उपन्यास जेको असांजो संघ लोक सेवा आयोग जे सिविल सर्विसिस एग्ज़ाम में ऑप्शनल सब्जेक्ट में आहे। तो असां उपन्यास जो इतिहास, उपन्यास जा जुज़ा ऐं हिकु उपन्यास 7 ॾींहं असीं ॾिसी आया आहियूं। तो अॼु हलूं था पिया असांजो ॿियों उपन्यास जेको उन सिलेबस में आहे, कहिड़ो? पखीअड़ा वलर खां विछड़िया। लेखक गोविंद माली, जंहिंखे असीं नाविल सम्राट चवंदा आहियूं। छो चवंदा आहियूं, उहो असीं पढ़ी आया आहियूं। हिननि जो देवनागरीअ में लिपियांतरण डॉक्टर के.पी. लेखवाणी साहब कयो आहे ऐं नेशनल काउंसिल फॉर प्रमोशन ऑफ सिंधी लैंग्वेज यानी राष्ट्रीय सिंधी भाषा विकास परिषद नई दिल्लीअ हिनखे छपायो आहे। तो अचो ॾिसूं था हिन उपन्यास खे ऐं गोविंद मालीअ जे बारे में मां थोरी तव्हांखे ॼाण ॾींदो हलां। तो गोविंद माली साहिब जो जनम जेको आहे उहो ठारूशाह ज़िले में 1921 में थियो हो। ही ठारूशाह जेको आहे उहो जिलो नवाबशाह, तंहिं टाइम में हुनजो नालो नवाबशाह हो ऐं हाणे जेको आहे उनजो बेनज़ीराबाद नालो आहे। त उते हिकिड़ो ॻोठु आहे ठारूशाह, उन में थियो। गोविंद माली साहिब क़रीब क़रीब 40 कहाणियूं, 26 उपन्यास ऐं 32 एकांकियुनि जो जेको आहे तख़लीक़ कई आहे, सृजन कयो आहे। ऐं 1973 में प्यार जी प्यास उपन्यास ते साहित्य अकेडमी दिल्लीअ जो इन्हनि खे इनाम मिलियो आहे। ऐं साईं गोविंद माली साहिबु 2001 में असांखे छॾे वञी धणीअ दर जेको आहे थाईका थिया आहिनि। त अचो ॾिसूं था हीउ उपन्यास कीअं आहे। उपन्यास जेको आहे पखीअड़ा वलड़ खां विछड़िया, उहो हिकु ॻोठ जे माहौल ते लिखियलु आहे। ॻोठु कहिड़ो, इहो नालो न आहे लिखियलु, पर ईअं सम्झी सघिजे थो त उहो ठारूशाह ते ई लिखियलु आहे। छो जो गोविंद माली साहिबु ठारूशाह जो आहे, उते ई अहिड़ो को नज़ारो ॾिठो हूंदऊं जंहिंसां उहो मुतासिर थिया आहिनि, जंहिंसां उहो प्रभावित थिया आहिनि ऐं हिन जी रचना कई अथऊं। तंहिं करे उपन्यास में किरदार घणा आहिनि, छो जो ॻोठु आहे, ॻोठ जो सॼो पस मंज़र आहे, उनजी सॼी उनजे पुठियां आहे। त इन करे ईअं चइजे की उन जा ॻोठ जा जेके माण्हू हूंदा, उन्हनि माण्हुनि मां कुझु उन माण्हू खाइनि। त इन करे उपन्यास में जेके किरदार आहिनि उहे घणा आहिनि, पर जेके मुख्य किरदार आहिनि उहो आहे कुंदन, संदसि भाउ आयल, माउ ऐं पीउ, ऐं उनजो पीउ जेको आहे उहो मुखी बि आहे हिन ॻोठ जो। सांवल, संदसि पीउ, भीमन, मुंशी दीपचंद ऐं जेऊअमा, इहे जेके आहिनि मुख्य किरदार आहिनि। संदसि धीउ पबी ऐं न्याणो राम, हूंदो दुकानदार, भॼन ऐं निर्मल सांवल जा दोस्त, गुरमुख आमिल नौजवान आहे, माना जेको हैदराबाद में वञी करे कमु कंदा हुआ उन्हनि खे सिंधीअ में आमिल चवंदा हुआ। ऐं ॿियो महराज शंकर, महाराज न महराज, बांभण शंकरलाल, ही हिंदू किरदार आहिनि। इब्राहिम ऐं जीनत, हाज़रा इब्राहिम जी भेण, मिस्री ख़ान, हाज़रा जेका आहे उहा इब्राहिम जी भेण आहे। मिस्री ख़ान, सैयद नवाब शाह ऐं अहमद शाह, मस्त बाबा, शफ़ू हजाम, शेरू, मदन फ़कीर, खानण, मूसो माछी, आबिद ख़ान, संदसि चाचो अब्दुल्ला, अली दर्जी, लाल ख़ान, थिएट्रिकल कंपनी यानी हिकु नाटक करण वारी कंपनी आहे, उनजो जेको मालिक आहे उहो, ऐं शमशाद बेगम हिन नाटक कंपनीअ में कमु करण वारी, इहे हिन जा मुख्य किरदार आहिनि। गोविंद माली साहिब हिन में जेॾी महिल किरदार खलकिया आहिनि या जेॾी महिल कथा खणी थो हले पियो अॻियां, त उन में सिंधीअ में जेके इस्लाम खे मञण वारा माण्हू हुआ, हिकिड़ो हिंदू समाज हो, हिकिड़ो मुस्लमान समाज हो। त मुस्लमान समाज में कहिड़ियूं कहिड़ियूं जातियूं हूंदियूं हुयूं, उपजातियूं हूंदियूं हुयूं, उन्हनि जो बि हिन में जेको आहे वर्णन हिन गोविंद माली साहिब कयो आहे। जीअं माछी हिकिड़ो लिखंदी, मूसो माछी, त ईअं ख़ासि केली, बिरोही, जत, इहे सभु उते जूं उपजातियूं हुयूं, उन्हनि जो बि हिन वर्णन हिन में कयो आहे। उपन्यास जी कथा सिंध जे हिकु ॻोठ जे पस मंज़र में लिखियलु समाजी ऐं राजनीतीअ ते ॿधलु आहे। होलाराम हंस साहिबु जेको देवनागरी किताबु आयो आहे उन जो मुहाग लिखियो आहे। उन में छा थो लिखे, हिन उपन्यास में सभ खां वधीक माली साहिब देश जे विरहाङे ऐं सिंध मां लॾ पढ़ाइण जी पीढ़ा जो चिटियो आहे। सिंध में मुस्लिम लीग जे अचण खां पहिरीं जो चिट पेज नंबर पहिरें ते आहे। पेज नंबर माना मुस्लिम लीग पहिरीं न हुई सिंध में, त उहा जेकॾहिं अचे थी त उनजो पोइ छा हालातूं थियनि थियूं पियूं सिंध जे ॻोठनि जूं, उन जे बारे में लिखे थो। त हिन उपन्यास में जुम्मन शाह जो मेलो, सखी दादवाईअ जो मेलो, चेटीचंड जो मेलो, पऊअ जे बाग़ में सूफ़ी समागम, ओताकूं ऐं कचहरियूं, मुखी ऐं पंचायत, शाही बाज़ार,
स्टेशन ऐं मार्केट, 9 लखे वाह जो किनारो, सिंधु नदी मां जेके सिंचाईअ जे लाइ जेके इरीगेशन जे लाइ निकिरंदियूं आहिनि वाहूं, जेके जंहिंखे असीं नहर था चऊं पिया, त उनखे सिंधी में असीं वाह चवंदा आहियूं। त उन वाह जो नालो जेको आहे उहो नवलखे शाह जी वाह। मेहरापुर भिरिया ऐं उभरियो, जीअलाजीअ जे थले ते ॿरंदड़ जोत, झूलेलाल बेड़ा पार गुरसंगत हाल, लाल खान जी ग्रेट इंडियन थिएट्रिकल कंपनी, हीअ जेको लाल खान आहे उहो मां थिएट्रिकल सोसाइटी वारो ॿुधायसि त उनजो नालो लाल खान आहे। उनजी शमशाद बेगम। पढ़ंदे ईअं लॻंदो ॼण को सिंध जो सैर करे रहिया आहियूं। होलाराम हंस साहिब जी तकतूर बिल्कुलु ठीकु आहे। उपन्यास जा 50 खनि पना सिंध जे ॻोठनि जे माहौल, हिंदू मुस्लिम एकता, हिंदू समाज जी बहबूदी ऐं उनजो असर जो चिटु आहे त सैयद परिवार जी अहमियत खे बि हिन उपन्यास में चिटो कयो वियो आहे। कुंदन जो पीउ ॻोठ जो सालनि खां वठी मुखी आहे, त धंधे में संदसि मुक़ाबिलो कंदड़ केर बि आहे। माना हिकु ॻोठ में रहे थो पियो, मुखी बि आहे ऐं धंधो बि ॾाढो ज़ोरदार अथसि, माना सुठी आसूदगीअ वारो आहे। वक़्तु ब वक़्तु ॻोठ जे ग़रीब हारियुनि जी माली मदद करे थो पियो, यानी उन्हनि खे कर्ज़ बि ॾिए थो पियो, त व्याज वटे सां पंहिंजी दौलत बि वधाए थो। जॾहिं हुनखे छा अथसि नालो, ॿिनि भाउरनि में जॾहिं दौलत विराइजी थी वञे उन्हनि जी मिल्कियत, त हीउ वॾो भाउ जेको आहे उहो कुंदन कीअं थो पंहिंजी माली मिल्कियत वधाए, त उहो उनजो चिटु आहे त उहो व्याज वटे जो कमु कंदो ऐं उन सां हुनजी मिल्कियत वधी आहे। हुनजो भाउ छा कंदो उहो अॻियां हली करे ईंदो। तंहिंजो चिटु लेखक पेज नंबर 2 ते हिन रीति कयो आहे। टिजोड़ीअ में साम्हूं केतिरियूं ई बंदियूं वॾियूं हड़ूं रखियल हुयूं। इन्हनि हड़ुनि में गिरवी रखियल ॻठा त बंदियुनि में हिसाब किताब लिखियलु हो। मुखीअ जे शाहूकार हुअण बाबति लिखे थो, ॾाॾे वटां पाबे तोड़े काके खे हिकु जेतिरो हिसो मिलियो हो। हाणे कुंदन थो चए पियो हुनजो पीउ मुखीअ जे नाले, त काके पंहिंजो हिसो बगियुनि घोड़नि पुठियां दफ़ करे छॾियो। दफ़ करे छॾियो माना ख़तमु करे छॾियो, माना बगियूं ऐं घोड़नि जी जेका रेस थींदी आहे, जीअं बॉम्बे में थींदी आहे तीअं हुते थींदी हूंदी, उन में उन पैसा बर्बादु करे छॾिया। बाबे संयम यानी संयम सां पंहिंजो हिसो संभालियो ऐं सियाणप सां उनखे वधायो। चवंदा आहिनि की पीउ जेकॾहिं विढ़ाए वञे त पोइ उनजी कीअं उनखे वधाइजे। हिकिड़ो कणिक वारो बि मिसाल ईंदो आहे, जेको कणिक जी ॻुण खे ॾेई वञे पीउ, त हिकु ॼणो त टिजोड़ी में बंदि रखे, हिकिड़ो वञी करे खेत में ॾिए, त उहो वधाइण वारो कमु, हिन वधाइण वारो कमु कयो आहे। उपन्यास जी कंथा कुंदन जेको मुखीअ जो पुटु आहे, उन ई पारां टिजोड़ीअ मां इब्राहिम नाले हारी जंहिं मुखीअ खां कर्ज़ु वरितो हो पर वक़्त ते चुकाए न सघियो आहे, त मुखीअ संदसि ॻह मोटाइण खां मना करे छॾियो आहे, जी चोरीअ खां शुरू थिए थी। छा आहे की जेकर असीं कर्ज़ु जेको केरु बि कर्ज़ु वठंदो त उनजे लाइ हिकु मयाद तय हूंदो, पीरियड तय हूंदो। उन पीरियड में जेकर नथो ॾिए त उहा उनजी जेका बि मिल्कियत आहे उहा ज़ब्त थी वेंदी हुई। हली तरह जा ॻठा हुन ज़ब्त करे छॾिया, हुन पैसा टाइम ते न मोकिलाया, त उहो हुनजी चोरी कुंदन जे ज़रिए कराए थो पियो। कीअं अचो था अॻियां। कुंदन हड़ कढी राति जे वॻड़े में पंहिंजे सौट सांवल खे अची थो ॾिए। इन सांवल ई हुनखे चयो त इहा चोरी कर, ऐं सांवल जे चए ते कुंदन चोरी करे थो पियो। सांवल हर खणी इब्राहिम ताईं पहुचे। इन खां पहिरीं संदसि मुलाक़ात मिश्री ख़ान चौकीदार सां थिए थी, तंहिंखे रेह रीबे मस्त जे ठिकाने ते पहुचे थो ऐं उते ई नवाब शाह ऐं अहमद शाह जेके पंहिंजे स्टेशन ते महिमान खे छॾे अची था पहुचनि, राति जे वक़्तु सांवल ऐं इब्राहिम खे गॾु ॾिसी सुवाल था कनि। सांवल जो कूड़ पकड़िजी थो पवे त खेनि सची ॻाल्हि थो ॿुधाए ऐं सैयद जे हुकुम ते हड़ खेनि वापसि थो करे। सैयद सुबुह जो मुखी साहिब खे घरु घुराए हड़ वापसि थो करे ऐं राति जो कुंदन खे घरु घुराए सांवल जी दोस्ती छॾण जी सलाह था ॾियनि। न ही जेको शाह परिवार आहे, अहमद शाह और उहे जेका ॿई भाउर, उन मां हिकु भाउ हुनखे चएसि थो तूं सांवल जी दोस्ती छॾे ॾे। कुंदन सांवल जी दोस्तीअ खां बची पासो थो करे त संदसि वक़्तु बची थो पवे। तंहिंखे कीअं कटिजे त खेसि सलाह थी ॾिनी वञे त पंचायत घर में ठहियलु लाइब्रेरी जेका महाराज शंकर संभाले थो, यानी महाराज जेको आहे लाइब्रेरी बि संभालींदो, उनजो बि हिते चिटु आहे। माना पंहिंजी चइजे की ईअं वांभणगिरी थी कंदो, पंडिताई त कंदो ई हो, पर हुन सां गॾु गॾु जेका पंचायत जी किताबनि जी लाइब्रेरी ठहियलु हुई उनखे बि उहो संभालींदो हो। उते वञी करे किताब पढ़े। कुंदन खे किताब पढ़ण जो सुठो शौक़ु थो लॻे ऐं लाइब्रेरी जा पूरा किताब पढ़ी पूरा करे साण ई उनखां पोइ बि जेको टाइम बचे थो पीउ सां गॾु बि कुझु वक़्तु दुकान ते गुज़ारे थो। उपन्यास में हिकु किरदारु जेवम आहे।
जो जेका पंहिंजी जंहिंजी शादी जेका आहे उहा नंढपण में थी आहे ऐं जल्द ई विधवा थी वई हुई, धीउ पॿीअ जी शादी करे चुकी आहे। माना हुनजी शादी जल्दी थी बचपन में, त धीउ ॼावसि, धीउ जी बि हुन शादी करे छॾी आहे, पर विधवा आहे, त ग़रीब आहे, त हुनजी चरित्र कीअं आहे उहो था ॾिसूं पिया। पर संदसि इच्छाऊं अञा प्रबल आहिनि, तंहिं करे ॻोठ जे कंहिं न कंहिं मर्द सां रिश्तो रखणु थी चाहे। संदसि इन ई हालत ते मुखी ऐं सैयद चेतावनी ॾेई चुका आहिनि, पर हूअ पंहिंजी आदतुनि खां बाज़ नथी अचे। सांवल बि संदसि चंबे में फासे थो। ॻोठ में संदसि धीउ ऐं न्याणो राम अची करे रहण था लॻनि ऐं राम जे सख़्तु व्यवहार करे गुरमुख आमिल जे घर में बासण ॿुहारनि जो कमु करणु बंदि थी करे गुरमुख खे बि उहो पंहिंजे चंबे फासाए चुकी हुई, पंहिंजे चंबे में फासाए चुकी हुई। हुनखे उहा ख़बर थी पइजी अली राम खे, त हुनखां बासण ॿुहारी बि बंदि था कराए छॾनि। कीअं बि हुनखे लाइन ते हलण जी राम पुरजोर कोशिशि थो करे। उपन्यास में सांवल जो किरदारु जुआरी ऐं बिगड़ियल आहे, पर संदसि नज़र तिखी आहे। छा हर हिकु किरदार में, हर हिकु माण्हू में का न का जेकर खामी आहे, त हुन में खूबी बि आहे। हुनजी खूबी कहिड़ी आहे, हुनजी नज़र जेका ॾाढी तिखी आहे। उहा तिखी कीअं आहे, अचो ॾिसूं था। ॻोठ जे हर माहौल खे हू बारीकीअ सां जांचे ऐं परखे थो। कुंदन खे किताब ऐं अख़बारूं पढ़ंदे लॻे थो संदसि ॻोठ जो माहौल हाणे माठीणो न रहियो आहे। ॻोठ जे माहौल जो चिट जेको आहे उहो पेज नंबर 48 ते हिन रीति लिखियो आहे त हींअर पंचायती हाल में मुस्लिम लीग ऐं मुस्लमाननि जी मनोवृतीअ ते कड़ी नुक्तचीनी थींदी हुई। होॾां आबिद खान जे दुकान ते वरी कांग्रेस ऐं हिंदुनि ते गारियुनि जो धूड़ियो वसंदो हो। धूड़ियो यानी माना हिकदमि गारगंद कंदा हुआ हिननि ते, हिंदुनि ते बि त हुन ते बि। कुंदन इहो साफ़ ॾिठो त आबिद खान जो धंधो ओचितो वधंदो पियो वञे। अॻु दुकान में बाफ़्ते जा ॻाण ॻड़िया तकिया पिया हूंदा हुआ ऐं कॾहिं कॾहिं मुश्किल सां को ख़रीदार हुनजी दुकान ते चढ़ंदो हो। आबिद खान जो चाचो अब्दुल्ला सॻियूं ऐं अगठ, पहिरीं सॻियूं जेको आहे उन वेंदियूं हुयूं कारे सुट जूं, उहे मायूं वारनि में पाईंदियूं हुयूं, जिन जा वार नंढा हूंदा त उहे छा चइबो आहे सॻियूं जेका वारनि में ॿधंदी हुयूं। अॼु बि तव्हांखे इहे धागे जूं वटियल सॻियूं ॾिसणु अची वेंदियूं हलियूं, कारियूं, जेके अॼुकल्ह ट्रकुनि वग़ैरह ते ऐं बसुनि ते लॻाईंदा आहिनि। उहो अगठ ऐं सॻियूं विकिणंदो हो। हाणे घणो भाङे विकिरो उन्हनि जो ई थींदो हो, पर पोइ कुंदन जे ॾिसंदे ॾिसंदे अब्दुल्ला ऐं आबिद खान पाटोलियुनि मां मेमण बणिजी विया। हुन जेको पहिरीं ग़रीब हूंदा हुआ, रुॻो चइजे की हड़ूं खणी करे वञी विकिणंदो हुआ, पर हाणे वॾा दुकानदार थी पिया हुआ। हींअर हर वक़्तु मुस्लमाननि जा झुंड हुन जे दुकान ते मौजूदु रहंदा हुआ। मुस्लमाननि जे वहिंवार जो बि चिट लेखक चिटियो आहे। लिखे थो, कुंदन इहा हक़ीक़त बि परोड़ी त संदसि पीउ जा कर्ज़ी मुस्लमान जे अॻे मिसकीन बणिजी ईंदा हुआ, से हींअर पिणस सां खौरो पवणु लॻा हुआ। जेॾीमहिल माण्हू कर्ज़ु वठणु ईंदो न, त वैसे बि गऊ बणिजी ईंदो आहे। अॼुकल्ह स्टिकर लॻल हूंदो आहे दुकाननि ते की जेॾीमहिल वठण थो अचे कर्ज़ु त गऊ बणिजी थो अचे, गांइ बणिजी थो अचे, ऐं जेॾीमहिल वरी वसूली लाइ वञीसि त शींहुं बणिजी थो पए। पर इहा सिंध में हालत न हुई ओॾीमहिल, हीअ पोइ हालत थी आहे जॾहिं मुस्लिम लीग सिंध में अची वई आहे हली। त मुस्लिम लीग खां पोइ जिन बि कर्ज़ु वरितो मुखीअ खां, उहे उनखे अखियूं ॾेखारणु लॻा हुआ। इहो हुनजो चिट हिन पेज नंबर 49 ते कयो आहे। ॻोठ जे वातावरण में वॾो फ़र्क़ु लेखक नोटिफाइड एरिया कमेटीअ जी चूंडियुनि खां वठी ॾेखारियो आहे। जॾहिं आबिद ख़ान बि नॉमिनेशन भरे थो अचे ऐं सैयद अहमद शाह जे चवण खां पोइ बि नॉमिनेशन वापसि नथो वठे, उल्टो नवाब शाह खे इस्लाम ख़तरे में आहे चई पाण सां गॾु थो करे। अहमद शाह ऐं नवाब शाह अंदरां ई अंदरां इस्लाम सां ॿधल हुआ, पर लेखक ॿिन्ही भाउरनि खे हिंदुनि जो हितैषी ॾेखारियो आहे। छो ॾेखारियो आहे? इहा लेखक जी इच्छा आहे कहिड़े तरीक़े सां कंहिं किरदार खे उहो पेश करे। पर उन में जेको वातावरण आहे, उन में जेको माहौल आहे, उन में इहो बिल्कुलु साफ़ चिटो थो लॻे। जेॾीमहिल अहमद शाह खे उहो चए थो पियो की हींअर साईं इस्लाम ख़तरे में आहे, तव्हां मूंखां नॉमिनेशन वापसि न वठारायो, त इहो वॾो चिट आहे हिकिड़ो। उपन्यासकार मुखीअ जे मौत ते सैयद अहमद शाह जो राम जे ज़रिए मुखीअ जो धंधो संभालणु ऐं कुंदन जी मदद करण लाइ चवे थो। ॻोठ में धंधा धाड़ी हलंदा त रहनि था, पर माहौल ख़राबु थींदो थो वञे। एतिरे क़दुरु जो ड्रामा कंपनीअ जो मालिक जेको आहे उहो पाण सुदामा जो किरदारु निभाइण ते महराज शंकरलाल ऐं गुरमुख जे ऐलान ते नाटक जो न थियणु ऐं नाटक कंपनीअ पारां ॻोठ छॾण जो चिट
मुल्क जो विरहाङो, हिंदू अॻवाननि जो पहिरीं ॻोठु छॾणु, मां हिनखे अंडरलाइन करणु चाहींदुसि, हिंदू अॻवाननि जो पहिरीं ॻोठु छॾणु, ऐं सैयद साहिबनि जो कुंदन ऐं राम जी परिवार खे कराची छॾण जो चिट बि हिन उपन्यास में आहे। उपन्यास में सांवल किरदार खे लेखक सिंध जी ज़मीन सां अथा प्रेम कंदड़ जे रूप में चिट्टे सांवल खे उपन्यास जो नायक बणायो आहे। हीअ सांवल जेको आहे पहिरीं खलनायक आहे, जुआरी आहे हुन ॻोठ जो, जेको आहे माण्हुनि जी नज़रुनि में जेको आहे हिकु किरियल किरदारु आहे। पर जेॾी महिल जो विरहाङो थो थिए पियो देश जो, ऐं उहो माण्हू जेको आहे सिंध जा ॻोठ छॾींदा पिया वञनि, त ओॾी महिल हिनखे बिल्कुलु सिंध हुन नाविल जो जेको आहे उपन्यास जो जेको आहे नायक बणाए छॾियो आहे। कहिड़े ज़रिए अचो त ॾिसूं था। विरहाङे खां अॻु ताईं हू आवारा ऐं जुआरी आहे, पर विरहाङे हुनखे महिनतकश बणाए छॾियो आहे। महिनतकश कीअं बणायो आहे, जो जेॾी महिल वञे थो, सभु वञनि था पिया, त हिनखे बि चवनि था की तूं बि ॻोठु छॾे ॾे, हू चए थो मां ॻोठु न छॾींदुसि, तो ज़िंदगी में त कुझु कयो कोन्हे, हाणे छा कंदे तूं हिते, कीअं तूं रहंदे, तुंहिंजा मिट माइट अबो ॾाॾू सभु त वञनि था पिया, त चएसि थो मां महिनत कंदुसि। महिनत कीअं कंदुसि, त चए थो मां सामान कूलीगिरी कंदुसि, ऐं कूलीगिरी किथां थो शुरू करे, राम जे ऐं कुंदन जा सामान खणी करे उतां ई उहो शुरू थो थी वञे, हली महिनतकश बणी छॾियो। मैं उहो छो थो रहणु चाहे उन ॻोठ में, उनजो बि चिट हिन उपन्यास में आहे। ॻोठ में सभिनी तरफ़ वेरी आहिनि, पर इन खां पोइ बि हू बिना परिवार जे सिंध जे ॻोठ में रही थो पवे। संदसि गुफ़्तगू चिटण लाइक़ु आहे। मुंहिंजो बाक़ी जेको पसाह बचियलु आहे, यानी साह बचियलु आहे, ज़िंदगी बचियलु आहे, सो हिते ई अटकियलु आहे। पहिरियों दफ़ो ई हिन जे कुंड में लिकल जज़्बात ज़बान ते आई। हितां जे ई ज़रे ज़रे में मुंहिंजी ज़िंदगी समायलु आहे। मां हितां जे ई वायुमंडल जी पैदाइश आहियां। मां हिते जे वायुमंडल में जीअंदुसि, हितां जे ज़मीन में मरंदुसि। तंहिंखां सवाइ शाह जी हवेली त हिते ई आहे। हाणे शाह जी हवेली हिते छो आहे, ऐं हू शाह जी हवेलीअ में हुनजो साथ छो अटकियो आहे, छो जो जंहिंसां प्यारु कंदो हो जीनत सां, उहा हुनजी घरवारी थी वई आहे, यानी शाह सां शादी करे छॾी आई। हितां जा खेत, हितां जा रस्ता, हितां जा पेचरा ऐं हितां जूं घिटियूं, इन्हनि सभिनी खे छॾे केॾांहुं वेंदुसि। तव्हां लाइ बराबरि इहे सभु चीजूं बेज़ान आहिनि। अव्हां लाइ इन्हनि खे का माना न आहे, मगर मूं लाइ इहे सभु जिंदह आहिनि। माना उहे साह था खणनि पिया तव्हांजे लाइ, भले हू मरी विया हुजनि, तव्हां उन्हनि खे छॾे था वञे पियो, छो मोलनि खे ई मसणनि में छॾे अचिबो आहे। त हीअ उते उन ई तरीक़े जो हिकु चिट आहे, या उहा हिकु मुशाबहत आहे जेका लेखक कई आहे। मूंखे केॾांहुं बि वञण जी इजाज़त न ॾींदियूं, ॼण त हीअ मूंखे चंबड़ी पयूं आहिनि। माना जीअरो माण्हू हूंदो आहे, जंहिंसां प्यारु हूंदो आहे, त उनखे उहो छॾींदो ई न आहे। त हीअ उन ॻोठ जूं घिटियूं, ॻोठ जा रस्ता, ॻोठ जूं शयूं, उते जूं जॻह उनखे जीअरो थो ठाहे छॾे सांवल, ऐं उहो उते ई थो रहे पए। उपन्यास जी भाषा सरल ॻोठाणी सिंधी ॿोली ऐं मुहावरे वारी आहे, ऐं लेखक सिंध जे ॻोठनि जी माहौल खे चिटण में कामयाबु वियो आहे। त उते ई पीरनि फ़क़ीरनि जो, हिंदू मुस्लिम एकता जो सूफ़ी संदेश ॾींदड़ पारां वक़्तु पवण ते पंहिंजे मज़हब सां गॾु भेण जो चिट बि चिटियो आहे। कहिड़े रस्ते, असां घणो करे चवंदा आहियूं त असां सिंधी जेको आहे सूफ़ी आहियूं, ऐं इहा ॻाल्हि ग़लति आहे। असीं सूफ़ी न आहियूं, असीं वेदांती आहियूं। जॾहिं महिल असीं सिंध ऐं सिंधी साहित्य जो इतिहास पढ़ंदासीं त मां उन ते तव्हांखे डिटेल में ॿुधाईंदुसि। पर हिते हिन जेको चिटियो आहे गोविंद भाली साहिबु, उहो ॾाढो चिटण लाइक़ु आहे। सांवल जे ज़रिए ॾिसो छा थो चए। सांवल जे हिन गुफ़्तगू ज़रिए, जंहिं ॾींहुं हाज़िरा मुंहिंजे हथनि मां वञी रही हुई, तंहिं ॾींहुं मां मस्त बाबा खे राज़ी करण लाइ हुन जे मार्फत फिटल क़िस्मत खे बनाइण लाइ हुन जे मुक़ाम में वियोसि। मां मथे जीनत चई हुयसि, पर उहा जीनत न आहे, उनजो नालो जेको आहे हाज़िरा आहे। त हू ऊंघ पियो हूंदो, माना ऊंधो सुम्हियो पियो हूंदो, हुनखे ख़बर ई कोन हूंदी दीन दुनिया जी भई छा पियो थिए, उहो सुम्हियो पियो हूंदो, बसि ठीकु आहे। केतिरनि जोरनि बैदि मस पासो बदिलाईंदो, पर उन ॾींहुं कंहिं ॾींहुं जेॾी महिल हुनजी हाज़िरा जी शादी थी थिए ऐं उन लाइ वञे थो पियो, त चवणु लॻो, सांवल शाह खे हाज़िरा सां लाऊं लहणु ॾे, माना फेरा पाइणु ॾे, शादी करणु ॾे। इन में तुंहिंजी ऐं हाज़िरा जी भलाई आहे, ढोंगी मतिलबी। भई उनखे अहिड़े तरीक़े सां कीअं थो चिटे पियो, हुनजी वास्तविकता आहे जेका सचाई आहे न, सचाई ते लेखक
खणी थो अचे पियो। उपन्यास जा किरदार लेखक जे हथनि जी कठपुतलीअ वांगुरु संदसि इच्छा मुताबिक़ ई वहिंवार कनि था। विरहाङे खां पहिरीं ऐं पोइ जे वातावरण जो हिकु सुठो चिट आहे हिन उपन्यास में कराची ऐं हैदराबाद जे दंगनि जो थोरो अहवालु ॾिनल आहे। छो जो जेके सिंध में दंगा थिया हुआ उहे घणे में घणो कराची ऐं हैदराबाद में थिया हुआ। छो जो हिंदुस्तान जे ॿियनि हिसनि मां जेके मुस्लमान लॾे करे सिंध में विया हुआ उहे घणो करे कराचीअ में या हैदराबाद में अची लथा हुआ ऐं उन्हनि जो उते दबदबो थिए, उन्हनि खे जायूं जॻहियूं उतां जूं हिंदुनि जूं मिल्कियतूं मिलनि, त इन करे उन्हनि दंगा कया हुआ। उन्हनि जो उहो चिट आहे हिन नावल में। थोरो सो सिंध जे ॻोठनि में दंगा फ़साद न थिया, इन जो चिट उपन्यास में न आहे। माना सिंध में बि जे शहरनि में त थिया, पर ॻोठनि में दंगा थिया छा? ॻोठनि में दंगा न थिया। ॻोठनि मां त हिंदू पाण ई भॼी आया। ॻोठनि मां हिंदू पंहिंजी सुरक्षा जे करे ई लॾ पलाण कई आहे। इहो ई लेखक हिन उपन्यास ज़रिए चवणु थो चाहे। उपन्यास गाॾड़ उपन्यास जी सिफ़ में रखी सघूं था, छाकाणि त लेखक कुझु किरदारनि जी अंदरियुनि त कुझु जी ॿाहिरियुनि भावनाउनि जो चिट चिटियो आहे। हिन लाइ मददी किताब जेके आहिनि उहे हिन रीति आहिनि। पहिरियों सिंधी नावल जी ओसर, ॿियों सिंधी समाज ऐं कथा साहित्य जो इतिहास। ही जगदीश लछाणी साहिबु लिखियो आहे। डॉक्टर जगदीश लछाणी साहिब जो इहो उपन्यास ते आहे। ऐं हिकु सिंधी समाज ऐं कथा साहित्य जो इतिहास डॉक्टर सुरेश बबलाणीअ जो आहे। ॿियो आहे अदबी आलाप ऐं चोथों आहे साहित्य जी परख। अदबी आलाप दीपचंद बेलाणी जो आहे, जंहिंजो देवनागरी लिप्यांतरण सुरेश बबलाणी कयो आहे। ऐं साहित्य जी परख डॉक्टर जगदीश लछाणीअ जो आहे, जेके ॿई NCPSL जे पारां छपायल आहिनि। इहो असांजो उपन्यास कहिड़ो? पखीअरा वलर खां विछड़िया। पखीअड़ा कहिड़ा हुआ? हिंदू समाज जेको सिंध में रहियल हो, उहे पखी ऐं उहे वलर खां, यानी पंहिंजे झुंड, वलर माना झुंड, पखियुनि जो जेको झुंड थींदो आहे उनखे वलर चयो वेंदो आहे। उन वलर खां विछड़ी था वञण हली, यानी हिंदू ऐं मुस्लमान जेके उते गॾिजी करे रहंदा हुआ उहे हिक ॿिए में जुदा था थी वञण हली, रुॻो मज़हबी तहज़ुबुनि जे करे। इहो हिकु चिट जेको आहे गोविंद मालीअ चिटियो आहे ऐं उनखे मां पंहिंजी नज़र सां ॾिसी करे तव्हांजे साम्हूं उनजी व्याख्या रखी आहे, उनजो एनालिसिस रखियो आहे। हाणे अचो त हलूं था किथे गुज़िरियल सालनि में उपन्यास ते जेके सुवाल आयल आहिनि। पेपर पहिरियों उनजो 2014 जो आहे। उन में लिखे थो, विरहाङे खां पोइ जी नाविल नवीसीअ ते 200 अखरनि में हिकु नोट लिखो। ही 20 मार्कनि जो क्वेश्चन आहे। पेपर ॿियों 2014 जो 7 ॾींहं नाविल जो प्लॉट कहिड़ो आहे? 7 ॾींहं पहिरीं जेको पाण पढ़ी आयासीं उनजी कहाणी, उनजो प्लॉट कहिड़ो आहे उहो आहे। 2014 में आहे नाविल नवीसीअ जे आधार ते ॿुधायो त 2015 हिंद में सिंधी नाविल नवीसीअ जी ओसर कीअं थी आहे उन ते लिखिणो आहे। ऐं 2015 जो ई पेपर आहे। इहे ॻह तूं मूंखे ॾे, वधीक हर कंहिं ॻाल्हि जी ज़िमेदारी मुंहिंजी। इहो हवालो ॾींदे हिकु 150 लफ़्ज़नि में तनक़ीदी नोट लिखिणो आहे। या ॻह तूं मूंखे ॾे, बाक़ी वधीक हर ॻाल्हि जी ज़िमेदारी मुंहिंजी। कंहिंजो गुफ़्तगू आहे उहो हिते ॿुधाइणो आहे ऐं उन ते हिकु तनक़ीदी नोट लिखिणो आहे। 2015 में ई पेपर सेकेंड पखीअड़ा वलड़ खां विछड़िया नाविल जी अदबी कथ कयो, जेका असीं हींअर पढ़ी आया आहियूं। 2015 7 ॾींहं नाविल जे मुख्य किरदारनि जो चरित्र चित्रण कयो। 2016 गोविंद मालीअ खे नाविल सम्राट सॾियो वञे थो, इन ते पंहिंजी रायज़नी कयो। यानी गोविंद मालीअ असीं नाविल सम्राट छो था चऊं, त थोरो सो उनजे पारां जेके नाविल लिखिया विया आहिनि उन ते पंहिंजी रायज़नी करणी आहे। 2016 पिणस त बसि व्याज वटे ऐं गिरवीअ जे चकर में फाथल हो। हवालो ॾींदे 150 लफ़्ज़नि में तनक़ीदी नोट लिखो। हीअ कंहिंजे बारे में चयल आहे? हीअ कुंदन जे पीउ जे बारे में चयल आहे। इन ते पाण खे तनक़ीदी नोट लिखिणो आहे 10 मार्कुनि जो। 2016 गोविंद मालीअ जे पखीअड़ा वलर खां विछड़िया नाविल में जन्मभूमिअ जे विछोड़े ऐं वतनी हुब जो सुहिणो चिट चिटियल आहे। कहाणीअ जे आधार ते सम्झायो, जेको सावल जा गुफ़्तगू आहिनि उन जे ज़रिए असीं हिनखे खोले सम्झाए सघूं था। 2017 हिंदुस्तान जे नाविलनि में विरहाङे जो कहिड़ो चित्र चिटियल आहे? नॉवेल्स जेके आहिनि उन्हनि में कंहिं में विरहाङे जो चित्र आहे, इहो असांखे पढ़णो पवंदो, तॾहिं असां लिखी सघंदासीं। हवाला ॾेई ॿुधायो त गोविंद मालीअ खे नाविल सम्राट छो चयो वञे थो। इहो पहिरीं बि मां डिस्कस करे आयुसि। 2017 हवाला ॾेई सम्झायो
हिकिड़ा गुरूअ में सचो सिद्दिक़ रखी गुरू हाणे ॿुधणु ईंदा आहिनि, पर अहिड़ा थोरा हूंदा आहिनि ॻाण ॻणिया घणे भाङे पोढ़ा मर्द ऐं ॿुढियूं मायूं उहे परलोक जो तोशो ठाहिण लाइ वेंदा आहिनि। हीअ बि हिकु गुफ़्तगू आहे कंहिंजो राम ऐं सामल जो हिन उपन्यास में, उन जे आधार ते ई पाण खे चित्र चिटणो आहे। 2017 नाविल जे तत्वनि जे आधार ते ॿुधायो त कृष्ण खटवाणी 7 ॾींहं नाविल लिखण में केतिरे क़दुरु कामयाबु थियो आहे। इहो असांजा जेके नाविल जा जुज़ा आहिनि, जेके मां 2 नंबर लेक्चर में उपन्यास जंहिंमें ॿुधायो आहियां, उन जे आधार ते ई सुवाल जो जवाबु लिखणो आहे। 2017 में ई पखीड़ा वलड़ खां विछड़िया नाविल जूं खूबियूं ॿुधायो, नाविल जी समालोचना कयो। समालोचना में तव्हांखे पंहिंजा वीचार रखणा आहिनि त कीअं हू नाविल सुठो आहे, कहिड़े आधार ते, हुनजे खूबियूं ॿुधायो, हुन जी नाविल जे तत्वनि जे आधार ते। हवाला ॾेई सम्झायो त वक़्तु कटण लाइ किताब पढ़ण जो ॾसु मिलियो अथमि। इहो केरु थो चए? इहो कुंदन थो चए। केॾीमहिल अहमद शाह ऐं हुनखे नवाब शाह जेके चवनि था त हुनजी दोस्ती छॾ ऐं वञी करे अख़बारूं ऐं नाविल पढ़ या किताब पढ़, त उनजो हवालो आहे उहो छो ॾिनईंसि, छा ॾिनईंसि, उनजी पुठियां जो बैकग्राउंड छा आहे, उहो सॼो हिन में चिटणो आहे। उपन्यास कला जे सिद्धांतनि जे आधार ते पखीड़ा वलड़ खां विछड़िया जी अदबी कथ कयो। असीं सिद्धांत पढ़ी आया आहियूं, हुननि सिद्धांतनि जे आधार ते ई पाण खे ॿुधाइणो आहे। 2019 भारत में विरहाङे खां पोइ सिंधी नाविल जे विकास ते तनक़ीदी मज़मून लिखो। विरहाङे खां पोइ कहिड़ा नाविल नवीस थिया या उपन्यासकार थिया, कहिड़ा कहिड़ा उन्हनि उपन्यास लिखिया, उनजी थोरी सी ॼाण ॾियणी आहे। 2019 जो ई पेपर सेकेंड 7 ॾींहं नाविल जी ओख डोख कयो, अदबी कथ करणी आहे। 2019 पेपर ॿियों नाविल सम्राट गोविंद मालीअ जे नाविल पखीड़ा वलड़ खां विछड़िया जी साहित्यक परख कयो। अगेन हुनजी जेका आहे तौर तक करणी आहे नाविल जी। 2020 पेपर ॿियों मूं नाहक हा कई केर बि जागी पियो त हवाला ॾेई करे सम्झायो। ही कुंदन जो गुफ़्तगू आहे। 7 माफ़ कजो, पखीड़ा वलड़ खां विछड़िया में, ऐं पखड़िया वलड़ खां विछड़िया जो कुंदन जेको आहे जेॾीमहिल तिजोरीअ मां चोरी थो करे पियो ॾह, ओॾीमहिल ई हुनजी सोच आहे। 2020 पेपर सेकेंड ट्रैवल एजेंट बंगलो सुठो ॻोल्हियो आहे, बंगले जे पुठियां बि लॉन आहे, हवाला ॾेई सम्झायो। त हीअ जेको डॉक्टर मिस्टर ऐं मिसिस वही वञनि था पिया, ही उन ओॾीमहिल जो आहे नाविल, ओॾीमहिल आहे उपन्यास जो गुफ़्तगू, उन ते चइजे वाक्य, उन मां हवालो ॾेई करे सम्झाइणो आहे। 2020 पेपर ॿियों पखीड़ा वलड़ खां विछड़िया जे प्लॉट ऐं किरदार निगारीअ जो बयानु कयो। प्लॉट छा आहे, किरदार कहिड़ा कहिड़ा आहिनि, उन्हनि जो थोरो सो हिते बयानु करिणो आहे। पेपर ॿियों 2020 पखीड़ा वलड़ खां विछड़िया जे कुंदन जी किरदार निगारीअ जो बयानु कयो। कुंदन कहिड़े क़िस्म जो किरदारु आहे, उन जो चिट करिणो आहे, माना उनजो कैरेक्टर जेको आहे उहो कीअं आहे, उन जो पाण खे हिते चिटणो आहे। 2020 पेपर ॿियों 7 ॾींहं नाविल जे किरदार सुमीता ऐं शरद ते रोशनी विझो। ही डॉक्टर शरद ऐं सुमीता हिते बि आहिनि, डॉक्टर शरद ऐं सुमीता हिन में बि आहिनि, त कीअं आहिनि उन्हनि जा किरदार, उन्हनि ॿिन्ही किरदारनि ते रोशनी विझणी आहे। मां 7 ॾींहं में सवली तरह उन्हनि खे ॿुधायो आहियां। 2021 में विरहाङे खां पोइ भारत में सिंधी नाविल जी ओसर जो जाइज़ो वठो। पहिरीं ॿुधायसि, वरी वापसि हिते रिपीट थियो आहे क्वेश्चन। 2021 पेपर सेकेंड हर इंसान खे कंहिं घर जी ज़रूरत आहे, इंसानु ॾाढो ज़ईफ़ आहे, कंहिं भेरा हीअ दुनिया खेसि मारण खां अॻु ज़ख़्मी बि कंदी आहे, उन वेल खेसि आशाइश लाइ का कुंड खपे। इहो हवालो ॾेई करे सम्झाइणो आहे त इहो कहिड़े नाविल में आहे ऐं कहिड़े नाविल मां वरितलु आहे। ही सोचो, सोचे करे लिखिजो, मां नथो ॿुधायां। पखीड़ा वलड़ खां विछड़िया जी किरदार निगारी ऐं माहौल ते हिकु नोट लिखो। ही कहिड़े माहौल में लिखियो वियो, कहिड़ा कहिड़ा किरदार हुआ, किरदार मां तव्हांखे मूंखे ॿुधाया आहियां, उन्हनि ते हिकु नोट लिखिणो आहे। 2021 में 7 ॾींहं नाविल जी ॿोली ऐं पेशकश जूं ख़ूबियूं लिखियूं। उनजी ॿोली कहिड़े प्रकार जी आहे, उनजी पेशकश कहिड़े तरीक़े सां कयल आहे, उन ते तव्हांखे हिकु नोट लिखिणो आहे। तव्हां पंहिंजा जवाब लिखो ऐं जवाब लिखी मूंखे एड्रेस जेका आहे मुंहिंजी हीअ हिन ते टपाल रस्ते मोकिलींदा। छो जो तव्हां जेकॾहिं टपाल रस्ते मोकिलींदा त उन में मां ॾिसी सघंदुसि त तव्हां लिखण में कहिड़ी कहिड़ियूं ग़लतियूं था कयो पिया,
जेॾीमहिल केरु ईमेल थो करे त उन ईमेल जी प्रिंट वठणु ऐं उनखे वापसि ॾिसणु मूंखे दिक़त वारो कमु थो लॻे पियो। जेकॾहिं तव्हांजा जवाब जेके आहे मूंखे बाई पोस्ट मिलंदा त मां हुननि खे कंहिं सुञाणो या मूंखां बि जेको वधीक एक्सपर्ट आहे उनखे ॾेखारींदुसि ऐं उन्हनि जा सुझाव वरी तव्हांखे ओरिजिनली वापसि मिली सघंदा। त मुंहिंजी एड्रेस आहे डॉक्टर सुरेश बबलानी, A239 प्रेम प्रकाश कुंज, पंचशील नगर, अजमेर 305004। मोबाइल आहे 9414314572। ही आहे मुंहिंजी एड्रेस ऐं ही हुआ असांजा ॿई नावल 7 ॾींहं ऐं पखीड़ा वलर खां विछड़िया। इन्हनि ॿिन्ही ते मां मुंहिंजी जेका नज़र आहे, मुंहिंजी जेका सूझबूझ आहे, मां जेतिरो नावलनि खे सम्झी सघियो आहियां इन्हनि ॿिन्ही खे पढ़ण खां पोइ उन ते मां पंहिंजा वीचार तव्हांजे साम्हूं पेश कया आहिनि। ऐं तव्हांखे कीअं लॻा पंहिंजा कमेंट्स बॉक्स में लिखी मोकिलींदा। तव्हांखे हीउ वीडियो सुठो लॻो पंहिंजनि यारनि दोस्तनि मिटनि माइटनि साहेड़ियुनि सधुनि खे मोकिलींदा, जीअं सिंधी भाषा जो वाधारो थी सघे। हिनखे ॾिसी करे ॿिए ॿार बि जेको आहे असांजे सिंधी भाषा में पंहिंजो चइजे की रुचि रखे सघनि ऐं अॻियां वधी करे सिंधी सब्जेक्ट खणी करे ICS राजा बेटा ऐं राणी बेटिया थियनि। तेसीं ताईं मोकिलींदा, वरी जल्दी मिलंदासीं ॿियो हिकिड़ो वीडियो खणी करे सिंधी साहित्य जे बारे में जेको UPSC में आहे। तेसीं ताईं जय भारत, जय हिंद, जिए सिंध, जीअन सिंधियत खे चाहण वारा।